अस्सलाम वालेकुम दोस्तों, ग़ुलाम हुसैन ड्रामा सीरियल जी नेक्स्ट एपिसोड जी तव्हांखे ज़बरदस्त अपडेट ॾींदा हलूं। छा ग़ुलाम हुसैन मलाखड़े में पहुची वेंदो जेको बिलाल सिदरा खे खंयो आहे? छा इन जे बदिले में ऐं सिदरा जे दिलि में ग़ुलाम हुसैन जे लाइ नफ़रत विधी वेंदी ऐं उन खे पोइ रिहा कयो वेंदो? जेको छोकिरो सिदरा ते जेको मतिलबु तव्हां ॾिठो त अगवा करायो ऐं बिलाल इन में ॿधलु आहे, छा इहो बिलाल हथु कंदो? वाक़ई ग़ुलाम हुसैन उन जे बदिले में छुटी ऐं मलाखड़े में पुॼंदो ऐं हैबत ख़ान इहो क़बूल कंदो ऐं ईअं थींदो? अच्छा, नेक्स्ट एपिसोड में छा थियण वारो? असल में दोस्तों जेको चकर आहे उहो डकटाणी जो आहे। सॼो डकटाणी ते जेको छोकिरो इहो मङेंदो आहे, लेकिन उनजा घर वारा यानी हैबत ख़ान जी घरवारी नथी मञे, बाबा तूं इन खां परे थी वञ, छो तुंहिंजो भाणेजो आहे ऐं इन जे करे छोकिरे बिलाल सां हथु मिलायो त बाबा हीअ शइ मूंखे नथी वणे, हीअ हमरा जेको आहे डकटाणी सां गॾु घणो छोकिरो जेको आहे चिंबड़ी रहियो आहे, इन खे अलॻि करिणो आहे, उन खे अगवा करायूं ऐं ग़ुलाम हुसैन खे त हैबत ख़ान वारनि अगवा करायो। अहिड़े हिसाब सां जॾहिं की हाणे लाला यानी जॾहिं वॾे जे साम्हूं इहा ॻाल्हि खुलंदी पोइ हू पंहिंजी ज़िद रखंदा ऐं चंबे जेको बिलाल खे चंबो आहियो सिदरा उन जो बदिलो उन वरितो। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे ग़ुलाम हुसैन नेक्स्ट एपिसोड में मलाखड़े में बिल्कुलु पुॼंदो। इहे वॾेरा पाण पुॼाईंदा ऐं सिदरा खे छॾाईंदा वापसि ऐं बिलाल इहा धमकी ॾींदो सिदरा खे, अगरि तूं न सुधरी वापसि सम्झ में लाइन ते न आहे तूं त पोइ मां कारो कराए तोखे मराए छॾींदुसि। उन खे प्रेशर ॾींदो ऐं ग़ुलाम हुसैन जी उन जे दिलि में नफ़रत बि वेंदी ऐं जेको आहे ग़ुलाम हुसैन मलाखड़े में बिल्कुलु पुॼंदो ऐं बेशक पुॼंदो। ग़ुलाम हुसैन इहो मलाखड़ो खटींदो बि सही ऐं हैबत ख़ान वारनि जे लाइ ही शर्मनाक हार हूंदी ऐं इहा शर्मनाक हार हैबत ख़ान वारनि खे घाटे में पवंदी ऐं शेर सिंध जो लक़ब ग़ुलाम हुसैन खे मिली वेंदो ऐं छोकिरो पंहिंजो बदिलो वठण जे लाइ डकटाणी वारे चकर जो खोजो, इन जे करे हुन अगवा कयो। यानी त मतिलबु मूंखे अगरि कुझु नथो मिले त मां हे कमु हीअं करायां ऐं बिलाल सां मिली करे उन इहो क़दमु खणायो ऐं उन खे ख़बर आहे त ग़ुलाम हुसैन सां सिदरा मुहबत कंदी आहे ऐं उन जो नालो वठी ब्लैकमेल करे इहो क़दमु खयों वियो। ऐं अचण वारनि एपिसोड में दोस्तों तव्हां ॾिसंदव त हैबत ख़ान वारा अञा गंदा थींदा ऐं बेकार उन सां हालत थियण वारी आहे ऐं जेको कुर्बान आहे ग़ुलाम हुसैन जो पीउ इहो त ख़ुशि थी वेंदो जॾहिं उनजो पुटु उते अची पुॼंदो ऐं अञा पोइ खुली विढ़ंदा ऐं ज़ख़्मी शेर वांगुरु ग़ुलाम हुसैन पाण मल मारींदो अॻे दुश्मन खे। अॻे जो त मल अॻे ई ख़तमु आहे त घटि थी सघे थो त मलाखड़े खां अॻे ई भॼी वञे मथां, पोइ बि इहो मलाखड़ो जेको आहे न मिड़ई ॾेखारियो वेंदो ऐं जारी कयो वेंदो। ऐं अहिड़े हिसाब सां दोस्तों अचण वारा एपिसोड हिकु बहितरीनु थियण वारा आहिनि ग़ुलाम हुसैन ड्रामे जा ऐं तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त ग़ुलाम हुसैन ड्रामो दोस्तों हिकदमि टॉप सीरियल आहे ऐं हीउ नंढो सीरियल आहे, को वॾो सीरियल न आहे दोस्तों। ग़ुलाम हुसैन जूं मतिलबु कुझु क़िस्तूं आहिनि, मतिलबु तव्हां सम्झो त 200-300 क़िस्तूं हूंदियूं। हाणे इंटरवेल थी चुको आहे ड्रामे जो, सम्झो अधु ते पुॼी चुको आहे, हाणे बक़ाया क़िस्तूं अधु ताईं पुॼंदियूं वञी बक़ाया अधु वञी रहंदियूं ऐं अहिड़े हिसाब सां ड्रामो जो पोइ थी वेंदो द एंड ऐं ग़ुलाम हुसैन जॾहिं पंहिंजा इहे मल मलाखड़ा खटींदो ऐं हिसाब सां कहाणी खे खोटाईंदा सिदरा ॾिसजो तव्हां आख़िर में ग़ुलाम हुसैन खे मिलंदी, लेकिन हैबत ख़ान वारा इहो क़बूल नथा करणु चाहिनि, हिकिड़ो मतिलबु हारी वग़ैरह थी करे ऐं असांजे साम्हूं बीहे ऐं असल में ग़ुलाम हुसैन खे जेको आहे शेर सिंध जो उनजे घराणे खे लक़ब मिलंदो आयो आहे, लेकिन हाणे हैबत वारा इहो लक़ब खसणु था चाहिनि त इहो लक़ब असांखे मिले ऐं असां वॾे रहूं त हर शइ असांजे नाले हुजे ऐं असांजो ई मल को मारे ताईं आहे शेर सिंध असां ई सॾिजूं। अहिड़े हिसाब सां उन्हनि जे चवण सां त कुझु न थींदो, लेकिन हीउ ड्रामो आहे दोस्तों सिंध में हक़ीक़त में ईअं ई थींदो आहे, जेको न मञींदो आहे त उन खे डरायो वेंदो आहे, ड्रिॼायो वेंदो आहे, अगरि न ड्रिॼंदो न आहे उहो माण्हू त उन खे मारियो वेंदो आहे। जीअं हाणे सनावला नसरुल्ला गराणी सां थियो, उन खे पहिरियों ड्रिॼायो धमकायो वॾेरनि नेठि, उहो उन का ॻाल्हि न मञी त पोइ उन खे मारायो वियो। इहो हक़ीक़त आहे, ईअं बि थींदो आहे। पोइ वरी ईअं ड्रामनि में वरी कहाणी ॾेखारी वेंदी आहे त बाबा ड्रिॼाईंदा आहिनि, पोइ जेको आहे अगरि को नथो ड्रिॼाए त उन खे प्रेशर ॾींदा आहिनि, उन खे कमज़ोर कंदा आहिनि, उन जा रस्ता रोक कंदा आहिनि माण्हू, नस ईअं न कंदो आहे त पोइ उन खे मारियो वेंदो आहे। असल में ड्रामे में बि इहा कहाणी आहे। असल में ग़ुलाम हुसैन त असली जेको मल आहे उहो त पठान आहे, उनजी कुझु अलॻि कहाणी आहे, लेकिन ड्रामे में कुझु चेंज करे सिंधी कल्चर ऐं सिंधी टॉपिक ते कहाणी ॾिनी वई आहे, छाजे करे त सॼी कहाणी उहा नथा ॾेई सघनि, ड्रामे में चेंजिंग करणी पवंदी आहे, मिर्च मसालो बि ॻाल्हाइणो पवंदो आहे, इन जे करे ग़ुलाम हुसैन ड्रामे खे
करेक्टर के नालो तो गुलाम हुसैन मल जो ॾिनो वियो आहे, नालो बि साॻियो आहे, मल मलाखड़ो बि करे थो, लेकिन कुझु चेंजिंग आहे। जीअं हू मतिलबु हिकु ॻोठाणे हारी जो पुटु आहे, ग़रीब आहे, सिंधी आहे, इहे जेको कुझु चेंजिंगूं कयूं आहिनि गुलाम हुसैन ड्रामे में, इहे बेशक वाकई असां ॾिठियूं आहिनि ऐं असां तव्हांखे ॿुधायूं था त इहे चेंजिंगूं आहिनि असली गुलाम हुसैन खां थोरो हिकु साइड, यानी उन खां मुतासिर थी करे उनजे किरदार खां ई गुलाम हुसैन ड्रामो तयारु कयो वियो आहे। दोस्तो गुलाम हुसैन ड्रामो हिकु बहितरीनु सीरियल आहे, थी सघे थो KTN जो इन खां पोइ ॿियो को अहिड़ो अचे त अचे सीरियल, लेकिन हिन टाइम KTN जे हवाले सां ही टॉप हलंदड़ ड्रामो आहे। गुलाम हुसैन मलाखड़ो मारींदो ऐं पंहिंजा बदिला वठंदो ऐं कावड़ में ऐं ज़ख़्मी शेर जीअं पंहिंजे दुश्मन खे मात ॾींदो, छाजे करे दुश्मन सां सुठो न आहे कि उन सां तशदुद करे ॿधी छॾियऊं, ऐं उहो ई कावड़ मारींदो ऐं मैदान में दुश्मन खे शिकस्त ॾींदो, हार ॾींदो ऐं पोइ दुश्मन खे ख़बर पवंदी। दोस्तो ऐं तव्हांखे हर अपडेट असां इन तरह ॾींदा रहंदासीं, जेका बि ड्रामे जी शायदि खुशो विलाक ते असां हुन खे टुंडो मंडो करे हैबत खान वारा उछले छॾींदा, या वरी पुलिस जे ज़रिए कमदार गुलाम हुसैन खे छॾाइण में कामयाबु थी वेंदो, या वरी तौबा ताइब थी हथ पटे मलाखड़े मां गुलाम हुसैन वारा लॾे उतां हलिया वेंदा क़ुर्बान जे मतिलबु पंहिंजे पीउ सां गॾु, या वरी कुझु वॾेरा कंदा। छा नेक्स्ट एपिसोड में वॾेरी सिदरा जो छा थियण वारो आहे? छा उन खे बिलावल निकाह कंदो या उन जी मतिलबु ज़्यादती करे उनखे छॾे ॾींदो? हैबत वारा इन क़दम में कहिड़ो क़दम खणण वारा आहिनि? बिल्कुलु दोस्तो, अॼु तव्हांखे ज़बरदस्त अपडेट ॾींदा हलूं इन नंढड़े वीडियो में वॾी अपडेट गुलाम हुसैन ड्रामे जे बारे में। मां पोइ अपडेट बि तव्हांखे ॾिनी हुई दोस्तो, सां मां शेयर कंदो हलां। पहिरीं ॻाल्हि त गुलाम हुसैन ड्रामो हिकु बहितरीनु सीरियल आहे, लेकिन मां कल्ह बि अपडेट ॾिनी हुई त गुलाम हुसैन ड्रामे में जेको गुलाम हुसैन अगवा थी चुको आहे, इहो मलाखड़े में पेश न थी सघंदो, लेकिन पुलिस जे ज़रिए ऐं जेको आहे इन कमदार कोशिशि कंदो जेको आहे वॾेरे चवण ते, लेकिन गुलाम हुसैन जो सुराग लॻाइण को कामयाबु थी वेंदो, ख़बर पइजी वेंदी त गुलाम हुसैन किथे क़ैद आहे। उहो पंहिंजी सिदरा खे ॻोल्हण जे चकर में हूंदा, लेकिन पोइ गुलाम हुसैन खे ई रिहा कराए वठंदा। अहिड़े हिसाब सां जेको आहे हैबत खान वारनि जो जेको आहे उरूज टुटी वेंदो, गुरूर टुटी वेंदो, ऐं होॾो वरी जेको आहे सिदरा सां निकाह करण जे चकर में बिलाल वॾियूं कोशिशूं कंदो। अहिड़े हिसाब सां नुकरानी जेको चंबो खाधो इन सां बि असरु थियण वारो आहे, छाजे करे त इज़त हूंदी आहे दुश्मन जो हुजे या सॼण जे, लेकिन हुन ख़बर पवंदी त सिदरा गाइबु आहे, को भॼी वई आहे, या को चकर थियो आहे, या को अगवा करियो आहे। उहो छाजे करे हीअ ॿिए खे अगवा करे हा त हुनजी वरी न्याणी खे वरी टियों अगवा करे हा, करणी भरणी आहे न दोस्तो। गुलाम हुसैन ड्रामे में इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा, लेकिन शेर सिंध जो लक़ब गुलाम हुसैन जो रहंदो, कंहिं ॿिए जो न थींदो, छाजे करे मेन पहलवान मेन करेक्टर गुलाम हुसैन ई आहे, को ॿियो नाहे। लेकिन ही पूरी कोशिशि करे रहिया आहिनि वॾेरा त अगरि साम्हूं नथा विड़ी सघूं, असांजो पहलवान कमज़ोर आहे त पोइ बि ज़बरदस्ती करे कमज़ोर करे धमकाइण, जीअं सिंध में आम जाम इहो हली रहियो आहे त पहिरियों माण्हू धमकाईंदा आहिनि, डिॼाईंदा आहिनि, अगरि को न मुड़ंदो आहे त पोइ उनखे मारियो वेंदो आहे। इहो अॻे असां ॿुधंदा हुआसीं, हाणे सोशल मीडिया ते रोज़ु हिकु न ॿियो वाक़ियो ॾिसंदा आहियूं, जीअं नसला गॾाणी सां थियो, धमकायूं पहिरियों हेॾां होॾां, पोइ उनखे मारे छॾियऊं। हे बि ईअं ई आहे, ड्रामो बि अहिड़ी क़िस्म जी कहाणी आहे, धमकायूं पहिरियों गुलाम हुसैन वारनि खे त बाबा तूं मुड़ी वञ, मल में तूं न अच, लेकिन गुलाम हुसैन वारा न मुड़िया, छाजे करे हुननि चयो असां मल विढ़ंदासीं, असां सजन खां वठी असांजो ई शेर सिंध जो लक़ब अचे थो, हाणे तव्हां वॾेरनि जॻहियूं कीअं हार मञूं। लेकिन वॾेरनि पंहिंजो पहलवान जेको आंदो उहो ॾिठो त उन में गैरत न आहे, उहो मुक़ाबिलो न करे सघंदो, इन जे करे जेको आहे ॾिठो त गुलाम हुसैन खे अगवा करे छॾियऊं, ऐं गुलाम हुसैन अगवा थी वियो आहे, उन खे क़ैद करे छॾियो अथनि। इहा ई वजह आहे त असां मुक़ाबिलो नथा करे सघूं त गुलाम हुसैन भला असां वटि क़ैद हुजे, जेसीं ताईं असां बिना मुक़ाबले ऐलान कराए खटियूं नथा, तेसीं ताईं गुलाम हुसैन खे सफ़ा पेरनि ते नथा झुकायूं, उनजे पीउ खे बि, त तेसीं ताईं इन मां हथु न आहिनि कढणा। जेका उन्हनि जी सोच, लेकिन थोरो उल्टो थी वेंदो, उन्हनि जी सोच जेका सॼी कामयाबु न थींदी, कुझु हद ताईं कामयाबु थिया आहिनि जेको अगवा करे चुका आहिनि, लेकिन यको ईअं न थींदो, लेकिन कुझु इन्हनि जी हार बि थियण वारी आहे। लेकिन मलाखड़े जो जेको गॾु थियण आहे, गॾिजाणी आहे, तव्हां ॾिसजो त एट ए टाइम मलाखड़े में गुलाम हुसैन अची वेंदो जे हू रिहा थी वियो त, पोइ जेको आहे वॾेरनि जा छक्का निकिरी वेंदा, छक्का छुटी वेंदा, त हीअ छा थी, गुलाम हुसैन अचानक काॾों अची वियो, ऐं गुलाम हुसैन कीअं जेको आहे छुटी आयो, छाजे करे हू त सिदरा खे ॻोल्हण जे चकर में हूंदा,
ऐं हू पोयां ग़ुलाम हुसैन खे छॾाइण में कामयाबु थी वेंदा। लेकिन ड्रामे जी ग़ुलाम हुसैन जी अचण वारा एपिसोड दोस्तों बहितरीनु थियण वारा आहिनि। हीअ नंढो सीरियल आहे, कोई एॾो वॾो सीरियल न आहे। तमामु जल्द ही ड्रामो पंहिंजी आख़िरी क़िस्तनि जी तरफ़ वेंदो, एंड थी वेंदो। हाणे जेको अगवा थियो आहे ग़ुलाम हुसैन, इते सम्झो तव्हां ड्रामे जो इंटरवेल थी वेंदो इन ते ई। इहा आहे जॾहिं ग़ुलाम हुसैन अगवा खां पोइ रिहा थींदो, मलाखड़ो कटींदो ऐं शेर सिंध जो जॾहिं उनखे लक़ब मिली वेंदो, पोइ ड्रामो सम्झ आख़िरी जी तरफ़ वञणु लॻंदो। ऐं उनजी जॾहिं सिदरा सां शादी वग़ैरह जो चकर ज़ाहिर थींदो, इश्क जो चकर ज़ाहिर थींदो, बिलावल जॾहिं ज़ाहिर थींदो त हुन इहो ग़लति कमु कयो आहे ऐं ग़ुलाम हुसैन सां छोकिरी इश्क मोहबत कंदी आहे, वॾेरनि खे जॾहिं सबक़ु मिलंदो, पोइ अहिड़े हिसाब सां दोस्तों आहिस्ता आहिस्ता पोइ ड्रामो पंहिंजी आख़िरी जी तरफ़ वधी वेंदो ऐं ड्रामो थींदो बि ईअं हक़ीक़त आहे। ऐं तव्हांखे दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त ड्रामे जेको ग़ुलाम हुसैन हिकु मतिलबु बहितरीनु करेक्टर ॾिनो वियो आहे। अहिड़ो ड्रामो अॻे बि हलिया आहिनि, फिल्मुनि में बि मलाखड़नि जो सीन आया आहिनि, लेकिन शेर सिंध जो लक़ब जा मतिलबु जेन्युन जेको ग़ुलाम हुसैन आहे उन ते का कहाणी पहिरें चकर तयारु कई वई आहे। लेकिन करेक्टर हिते अलॻि आहे, हू त ग़ुलाम हुसैन पठान आहे, लेकिन हीअ सिंधी मतिलबु ॾेखारियो वियो आहे हिननि, ऐं थोरो मतिलबु चेंज करे हिननि ॾेखारियो आहे। बहरहाल ईअं थींदो आहे, इहो कमु आहे त सॼी कहाणी उहा जेन्युन बि नथा ॿुधाए सघनि। अहिड़े हिसाब सां जेको आहे न चेंजिंग करणी पवंदी आहे। सेम कहाणी जेको आहे त कोई बि कंहिंजी न ॾींदो आहे, पोइ बि एंटरटेनमेंट करण जे लाइ मिर्च मिसाला गॾाइबा आहिनि। बहरहाल सिंध कल्चर जे हिसाब सां इहो कयो वियो आहे। माशाल्लाह बहितरीनु ड्रामो आहे। नेक्स्ट एपिसोड में जेका कहाणी मां तव्हांखे ॿुधाई, इहा सीन तव्हांखे दोस्तों ॾिसण वटां मिलंदा, बिल्कुलु तव्हां दिलि जाए कयो। ऐं जेका दोस्त शाहिद खुसो व्लॉग यूट्यूब चैनल ते ही एपिसोड ॾिसंदा आहिनि, उन सभिनी दोस्तनि जो वॾियूं महिरबानियूं। ऐं लगातार नयूं अपडेटां बि असां तव्हां सां शेयर कंदासीं। जीअं हाणे दौलाव ड्रामो बि अचण वारो आहे, ईद खां पोइ स्टार्ट थियण वारा शूट ॿिया टिया, अहिड़े हिसाब सां सभिनि जो असां तव्हांखे अपडेट शेयर कंदा रहंदासीं। दोस्तो असांजो वीडियो पुॻो आहे पुॼाणी ते, अगरि तव्हां सीं ताईं ॾिठो आहे त महिरबानी करे शाहिद खुसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। असांजे अच्छा इन जे बदिले में ऐं सिदरा जे दिलि में ग़ुलाम हुसैन जे लाइ नफ़रत विधी वेंदी ऐं उन खे पोइ रिहा कयो वेंदो। जेको छोकिरो सिदरा ते जेको मतिलबु तव्हां ॾिठो त अगवा करायो ऐं बिलाल इन में ॿधलु आहे, छा इहो बिलाल हथकरंदो वाक़ई ग़ुलाम हुसैन उन जे बदिले में छुटी ऐं मलाखड़े में पुॼंदो ऐं हैबत ख़ान इहो क़बूलु कंदो ऐं ईअं थींदो। अच्छा नेक्स्ट एपिसोड में छा थियण वारो? असल में दोस्तो जेको चकर आहे उहो डकटाणी जो आहे। सॼो डकटाणी ते जेको छोकिरो इहो मङेंदो आहे, लेकिन उनजा घर वारा यानी हैबत ख़ान जी घरवारी नथी मञे, बाबा तूं उन खां परे थी वञ, छो तुंहिंजो भाणेजो आहे। ऐं इन जे करे छोकिरे बिलाल सां हथु मिलायो त बाबा हीअ शइ मूंखे नथी वणे, हीअ हमरा जेको आहे डकटाणी सां गॾु घणो छोकिरो जेको आहे चिंबड़ी रहियो आहे, इन खे अलॻि करिणो आहे। उन खे अगवा करायूं ऐं ग़ुलाम हुसैन खे त हैबत ख़ान वारनि अगवा करायो। अहिड़े हिसाब सां जॾहिं की हाणे लाला यानी जॾहिं वॾे जे साम्हूं इहा ॻाल्हि खुलंदी, पोइ हू पंहिंजी ज़िद रखंदा ऐं चंबे जेको बिलाल खे चंबो आहियूं सिदरा उन जो बदिलो उन वरितो। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे ग़ुलाम हुसैन नेक्स्ट एपिसोड में मलाखड़े में बिल्कुलु पुॼंदो। इहे वॾेरा पाण पुॼाईंदा ऐं सिदरा खे छॾाईंदा वापसि। ऐं बिलाल इहा धमकी ॾींदो सिदरा खे, अगरि तूं न सुधरी वापसि सम्झ में लाइन ते न आहे तूं, त पोइ मां कारो कराए तोखे मराए छॾींदुसि। उन खे प्रेशर ॾींदो ऐं ग़ुलाम हुसैन जी उन जे दिलि में नफ़रत बि वेंदी ऐं जेको आहे ग़ुलाम हुसैन मलाखड़े में बिल्कुलु पुॼंदो ऐं बेशक पुॼंदो। ग़ुलाम हुसैन इहो मलाखड़ो खटींदो बि सही ऐं हैबत ख़ान वारनि जे लाइ हीअ शर्मनाक हार हूंदी ऐं इहा शर्मनाक हार हैबत ख़ान वारनि खे घाटे में पवंदी ऐं शेर सिंध जो लक़ब ग़ुलाम हुसैन खे मिली वेंदो। ऐं छोकिरो पंहिंजो बदिलो वठण जे लाइ डकटाणी वारे चकर जेको हुओ इन जे करे हुन अगवा कयो। यानी त मतिलबु मूंखे अगरि कुझु नथो मिले त मां हे कमु हीअं करायां ऐं बिलाल सां मिली करे उन इहो क़दमु खणायो। ऐं उन खे ख़बर आहे त ग़ुलाम हुसैन सां सिदरा मुहबत कंदी आहे ऐं उन जो नालो वठी ब्लैकमेल करे इहो क़दमु खयों वियो। ऐं अचण वारनि एपिसोड में दोस्तो तव्हां ॾिसंदव त हैबत ख़ान वारा अञा गंदा थींदा ऐं बेकार उन सां हालति थियण वारी आहे। ऐं जेको क़ुर्बान आहे ग़ुलाम हुसैन जो पीउ, इहो त ख़ुशि थी वेंदो जॾहिं उनजो पुटु उते अची पुॼंदो ऐं अञा पोइ खुली विढ़ंदा ऐं ज़ख़्मी शेर वांगुरु ग़ुलाम हुसैन पाण मल मारींदो अॻे दुश्मन खे। अॻिनि जो त मल अॻे ई ख़तमु आहे, त घटि थी सघे थो त मलाखड़े खां अॻे ई भॼी वञे मथां। पोइ बि इहो मलाखड़ो जेको आहे न मिड़ई ॾेखारियो वेंदो
ऐं जारी कयो वेंदो। ऐं अहिड़े हिसाब सां दोस्तो अचण वारा एपिसोड हिकु बहितरीनु थियण वारा आहिनि ग़ुलाम हुसैन ड्रामे जा। ऐं तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त ग़ुलाम हुसैन ड्रामो दोस्तो हिकदमि टॉप सीरियल आहे ऐं हीउ नंढो सीरियल आहे, को वॾो सीरियल न आहे दोस्तो। ग़ुलाम हुसैन जूं मतिलबु कुझु क़िस्तूं आहिनि, मतिलबु तव्हां सम्झो त 200-300 क़िस्तूं हूंदियूं। हाणे इंटरवल थी चुको आहे ड्रामे जो, सम्झो अधु ते पुॼी चुको आहे। हाणे बक़ाया क़िस्तूं अधु ताईं पुॼंदियूं वञी, बक़ाया अधु वञी रहंदियूं। ऐं अहिड़े हिसाब सां ड्रामो जो पोइ थी वेंदो द एंड। ऐं ग़ुलाम हुसैन जॾहिं पंहिंजा इहे मल मलाखड़ा खटी ईंदो, अहिड़े हिसाब सां कहाणी खे खोटाईंदा छिदरा ॾिसजो तव्हां आख़िर में ग़ुलाम हुसैन खे मिलंदी। लेकिन हैबत ख़ान वारा इहो क़बूल नथा करणु चाहिनि, हिकिड़ो मतिलबु हारी वग़ैरह थी करे ऐं असांजे साम्हूं बीहे। ऐं असल में ग़ुलाम हुसैन खे जेको आहे शेर सिंध जो उनजे घराणे खे लक़ब मिलंदो आयो आहे, लेकिन हाणे हैबत वारा इहो लक़ब खसणु था चाहिनि त इहो लक़ब असांखे मिले ऐं असां वॾे रहूं त हर शइ असांजे नाले हुजे ऐं असांजो ई मल को मारे ताईं आहे शेर सिंध असां ई सॾिजूं। अहिड़े हिसाब सां उन्हनि जे चवण सां त कुझु न थींदो, लेकिन हीउ ड्रामो आहे दोस्तो। सिंध में हक़ीक़त में ईअं ई थींदो आहे, जेको न मञींदो आहे त उन खे ॾरायो वेंदो आहे, ड्रिॼायो वेंदो आहे। अगरि न ड्रिॼंदो न आहे उहो माण्हू त उनखे मारियो वेंदो आहे। जीअं हाणे सनावला नसरुल्ला गराणी सां थियो, उनखे पहिरियों ड्रिॼायो धमकायो वॾेरनि नेठि, उहो उन का ॻाल्हि न मञी त पोइ उनखे मारायो वियो। इहो हक़ीक़त आहे, ईअं बि थींदो आहे। पोइ वरी ईअं ड्रामनि में वरी कहाणी ॾेखारी वेंदी आहे त बाबा ड्रिॼाईंदा आहिनि, पोइ जेको आहे अगरि को नथो ड्रिॼाए त उनखे प्रेशर ॾींदा आहिनि, उनखे कमज़ोर कंदा आहिनि, उनजा रस्ता रोक कंदा आहिनि माण्हू। ईअं न कंदो आहे त पोइ उनखे मारियो वेंदो आहे। असल में ड्रामे में बि इहा कहाणी आहे। असल में ग़ुलाम हुसैन त असली जेको मल आहे उहो त पठान आहे, उनजी कुझु अलॻि कहाणी आहे। लेकिन ड्रामे में कुझु चेंज करे सिंधी कल्चर ऐं सिंधी टॉपिक ते कहाणी ॾिनी वई आहे, छाजे करे त सॼी कहाणी उहा नथा ॾेई सघनि। ड्रामे में चेंजिंग करणी पवंदी आहे, मिर्च मिसालो बि ॻाल्हाइणो पवंदो आहे। इन जे करे ग़ुलाम हुसैन ड्रामे खे ऐं करेक्टर खे नालो त ग़ुलाम हुसैन मल जो ॾिनो वियो आहे, नालो बि साॻियो आहे, मल मलाखड़ो बि करे थो, लेकिन कुझु चेंजिंग आहे। जीअं हू मतिलबु हिकु ॻोठाणे हारी जो पुटु आहे, ग़रीब आहे, सिंधी आहे, इहे जेको कुझु चेंजिंगूं कयूं आहिनि ग़ुलाम हुसैन ड्रामे में, इहे बेशक वाक़ई असां ॾिठियूं आहिनि ऐं असां तव्हांखे ॿुधायूं था त इहे चेंजिंगूं आहिनि असली ग़ुलाम हुसैन खां थोरो हिकु साइड, यानी उन खां मुतासिर थी करे उनजे किरदार खां ई ग़ुलाम हुसैन ड्रामो तयारु कयो वियो आहे। दोस्तो ग़ुलाम हुसैन ड्रामो हिकु बहितरीनु सीरियल आहे, थी सघे थो KTN जो इन खां पोइ ॿियो को अहिड़ो अचे त अचे सीरियल, लेकिन हिन टाइम KTN जे हवाले सां ही टॉप हलंदड़ ड्रामो आहे। ग़ुलाम हुसैन मलाखड़ो मारींदो ऐं पंहिंजा बदिला वठंदो ऐं कावड़ में ऐं ज़ख़्मी शेर जीअं पंहिंजे दुश्मन खे मात ॾींदो, छाजे करे दुश्मन सां सुठो न आहे की उन सां तशदुद करे ॿधी छॾियूं, ऐं उहो ई कावड़ मारींदो ऐं मैदान में दुश्मन खे शिकस्त ॾींदो, हार ॾींदो ऐं पोइ दुश्मन खे ख़बर पवंदी। दोस्तो ऐं तव्हांखे हर अपडेट असां इन तरह ॾींदा रहंदासीं, जेका बि ड्रामे जी शायदि खुसो विलाग ते असांखे इहो बिलाल हथु करंदो, वाक़ई ग़ुलाम हुसैन उनजे बदिले में छुटी ऐं मलाखड़े में पुॼंदो ऐं हैबत ख़ान इहो क़बूलु कंदो ऐं ईअं थींदो। अच्छा नेक्स्ट एपिसोड में छा थियण वारो? असल में दोस्तो जेको चकर आहे उहो डकटाणी जो आहे, सॼो डकटाणी ते जेको छोकिरो इहो मङेंदो आहे, लेकिन उनजा घर वारा यानी हैबत ख़ान जी घरवारी नथी मञे, बाबा तूं उन खां परे थी वञ, छो त उनजो भाणेजो आहे ऐं इन जे करे छोकिरे बिलाल सां हथु मिलायो त बाबा हीअ शइ मूंखे नथी वणे, हीअ हमरा जेको आहे डकटाणी सां गॾु घणो छोकिरो जेको आहे चिंबड़ी रहियो आहे, इन खे अलॻि करिणो आहे, उन खे अगवा करायूं ऐं ग़ुलाम हुसैन खे त हैबत ख़ान वारनि अगवा करायो। अहिड़े हिसाब सां जॾहिं की हाणे लाला यानी जॾहिं वॾे जे साम्हूं इहा ॻाल्हि खुलंदी, पोइ हू पंहिंजी ज़िद रखंदा ऐं चंबे जेको बिलाल खे चंबो आहियूं सिदरा, उन जो बदिलो उन वरितो। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे ग़ुलाम हुसैन नेक्स्ट एपिसोड में मलाखड़े में बिल्कुलु पुॼंदो, इहे वॾेरा पाणे पुॼाईंदा ऐं सिदरा खे छॾाईंदा वापसि ऐं बिलाल इहा धमकी ॾींदो सिदरा खे, अगरि तूं न सुधरी वापसि सम्झ में लाइन ते न आहे तूं त पोइ मां कारो कराए तोखे मराए छॾींदुसि। उनखे प्रेशर ॾींदो ऐं ग़ुलाम हुसैन जी उनजे दिलि में नफ़रत बि वेंदी ऐं जेको आहे ग़ुलाम हुसैन मलाखड़े में बिल्कुलु पुॼंदो ऐं बेशक पुॼंदो। ग़ुलाम हुसैन इहो मलाखड़ो खटींदो बि सही ऐं हैबत ख़ान वारनि जे लाइ ही शर्मनाक हार हूंदी ऐं इहा शर्मनाक हार हैबत ख़ान वारनि खे घाटे में पवंदी ऐं शेर सिंध जो लक़ब ग़ुलाम हुसैन खे मिली वेंदो ऐं छोकिरो पंहिंजो बदिलो वठण जे लाइ डकटाणी वारे चकर जेको जो इन जे करे हुन अगवा कयो, यानी त
मतिलबु मूंखे अगरि कुझु नथो मिले त मां हे कमु हीअं करायां, ऐं बिलाल सां मिली करे उन इहो क़दमु खणायो ऐं उन ख़बर आहे त ग़ुलाम हुसैन सां सिदरा मुहबत कंदी आहे ऐं उन जो नालो वठी ब्लैकमेल करे इहो क़दमु खयों वियो। ऐं अचण वारे एपिसोड में दोस्तो तव्हां ॾिसंदव त हैबत खान वारा अञा गंदा थींदा ऐं बेकार उन सां हालत थियण वारी आहे। ऐं जेको कुर्बान आहे ग़ुलाम हुसैन जो पीउ, इहो त ख़ुशि थी वेंदो जॾहिं उनजो पुटु उते अची पुॼंदो ऐं अञा पोइ खुली विढ़ंदा ऐं ज़ख़्मी शेर वांगुरु ग़ुलाम हुसैन पाण मल मारींदो अॻे दुश्मन खे। अॻे जो त मल अॻे ई ख़तमु आहे, त घटिजी सघे थो त मलाखड़े खां अॻे ई भॼी वञे मथां, पोइ बि इहो मलाखड़ो जेको आहे न मिड़ई ॾेखारियो वेंदो ऐं जारी कयो वेंदो। ऐं अहिड़े हिसाब सां दोस्तो अचण वारा एपिसोड हिकु बहितरीनु थियण वारा आहिनि ग़ुलाम हुसैन ड्रामे जा। ऐं तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त ग़ुलाम हुसैन ड्रामो दोस्तो हिकदमि टॉप सीरियल आहे ऐं हीउ नंढो सीरियल आहे, को वॾो सीरियल न आहे दोस्तो। ग़ुलाम हुसैन जूं मतिलबु कुझु क़िस्तूं आहिनि, मतिलबु तव्हां सम्झो त 200-300 क़िस्तूं हूंदियूं। हाणे इंटरवेल थी चुको आहे ड्रामे जो, सम्झो अधु ते पुॼी चुको आहे, हाणे बक़ाया क़िस्तूं अधु ताईं पुॼंदियूं वञी, बक़ाया अधु वञी रहंदियूं। ऐं अहिड़े हिसाब सां ड्रामो जो पोइ थी वेंदो द एंड ऐं ग़ुलाम हुसैन जॾहिं पंहिंजा ई मल मलाखड़ा खटी ईंदो। अहिड़े हिसाब सां कहाणी खे खोटाईंदा सिदरा ॾिसजो तव्हां, आख़िर में ग़ुलाम हुसैन खे मिलंदी, लेकिन हैबत खान वारा इहो क़बूल नथा करणु चाहिनि, हिकिड़ो मतिलबु हारी वग़ैरह थी करे ऐं असांजे साम्हूं बीहे। ऐं असल में ग़ुलाम हुसैन खे जेको आहे शेर सिंध जो उनजे घराणे खे लक़ब मिलंदो आयो आहे, लेकिन हाणे हैबत वारा इहो लक़ब खसणु था चाहिनि त इहो लक़ब असांखे मिले ऐं असां वॾे रहूं त हर शइ असांजे नाले हुजे ऐं असांजो ई मल को मारे ताईं आहे शेर सिंध असां ई सॾिजूं। अहिड़े हिसाब सां उन्हनि जे चवण सां त कुझु न थींदो, लेकिन हीउ ड्रामो आहे दोस्तो सिंध में हक़ीक़त में ईअं ई थींदो आहे, जेको न मञींदो आहे त उन खे डरायो वेंदो आहे, डिॼायो वेंदो आहे, अगरि न डिॼंदो न आहे उहो माण्हू त उनखे मारियो वेंदो आहे। जीअं हाणे सनावला नसरुल्ला गराणी सां थियो, उनखे पहिरियों डिॼायो धमकायो वॾेरनि नेठि, उहो उन का ॻाल्हि न मञी त पोइ उनखे मरायो वियो। इहो हक़ीक़त आहे, ईअं बि थींदो आहे। पोइ वरी ईअं ड्रामनि में वरी कहाणी ॾेखारी वेंदी आहे त बाबा डिॼाईंदा आहिनि, पोइ जेको आहे अगरि को नथो डिॼाए त उनखे प्रेशर ॾींदा आहिनि, उनखे कमज़ोर कंदा आहिनि, उनजा रस्ता रोक कंदा आहिनि माण्हू, ईअं न कंदो आहे त पोइ उनखे मारियो वेंदो आहे। असल में ड्रामे में बि इहा कहाणी आहे। असल में ग़ुलाम हुसैन त असली जेको मल आहे उहो त पठान आहे, उनजी कुझु अलॻि कहाणी आहे, लेकिन ड्रामे में कुझु चेंज करे सिंधी कल्चर ऐं सिंधी टॉपिक ते कहाणी ॾिनी वई आहे, छाजे करे त सॼी कहाणी उहा नथा ॾेई सघनि ड्रामे में, चेंजिंग करणी पवंदी आहे, मिर्च मिसालो बि ॻाल्हाइणो पवंदो आहे। इन जे करे ग़ुलाम हुसैन ड्रामे खे ऐं करेक्टर खे नालो त ग़ुलाम हुसैन मल जो ॾिनो वियो आहे, नालो बि साॻियो आहे, मल मलाखड़ो बि करे थो, लेकिन कुझु चेंजिंग आहे। जीअं हू मतिलबु हिकु ॻोठाणे हारी जो पुटु आहे, ग़रीब आहे, सिंधी आहे, इहे जेको कुझु चेंजिंगूं कयूं आहिनि ग़ुलाम हुसैन ड्रामे में, इहे बेशक वाक़ई असां ॾिठियूं आहिनि ऐं असां तव्हांखे ॿुधायूं था त इहे चेंजिंगूं आहिनि असली ग़ुलाम हुसैन खां थोरो हिकु साइड, यानी उन खां मुतासिर थी करे उनजे किरदार खां ई ग़ुलाम हुसैन ड्रामो तयारु कयो वियो आहे। दोस्तो ग़ुलाम हुसैन ड्रामो हिकु बहितरीनु सीरियल आहे, थी सघे थो KTN जो इन खां पोइ ॿियो को अहिड़ो अचे त अचे सीरियल, लेकिन हिन टाइम KTN जे हवाले सां ही टॉप हलंदड़ ड्रामो आहे। ग़ुलाम हुसैन मलाखड़ो मारींदो ऐं पंहिंजा बदिला वठंदो ऐं कावड़ में ऐं ज़ख़्मी शेर जीअं पंहिंजे दुश्मन खे मात ॾींदो, छाजे करे दुश्मन सां सुठो न आहे कि उन सां तशदुद करे ॿधी छॾियऊं, ऐं उहो ई कावड़ मारींदो ऐं मैदान में दुश्मन खे शिकस्त ॾींदो, हार ॾींदो ऐं पोइ दुश्मन खे ख़बर पवंदी। दोस्तो ऐं तव्हांखे हर अपडेट असां इन तरह ॾींदा रहंदासीं, जेका बि ड्रामे जी शायदि कोसो व्लॉग ते असांखे ॾींदा इजाज़त। वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते, चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, शायदि कोसो व्लॉग ऐं बेल आइकन खे बि ऑल ते कंदा, दोस्तनि सां बि लिंक शेयर कंदा, पंहिंजे प्यारनि सां लिंक शेयर कंदा फेसबुक ते, व्हाट्सअप ते, जीअं उहे बि सब्सक्राइब करनि। ऐं इंशाअल्लाह मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।